सिंधु देश मुक़द्दर आहे साईं GM सैयद रहबरा। नौजवानों, भाइरो, भेनरो, सिंधवासियो, जिए सिंध। सिंध जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उनखे घणे वक़्त खां वठी असीं सभई ॾिसूं पिया, परखियूं पिया छा पियो थिए सिंध में। ऐं बहैसियत सिंधी क़ौम जे जेको कुझु हिन वक़्तु सिंध सां थी रहियो आहे, जेके बि सिंध सां ज़्यादतियूं थियनि पियूं, सियासी जबर पंहिंजे इंतिहान ते आहे, मुआशी इस्तेहसाल ऐं फुरलुट जेका आहे उहा बि इंतिहा ते आहे। सिंधी समाज में हिकिड़ी बेवसी ऐं बेहसी जी सूरत हाल ऐं कैफ़ियत जेका आहे उहा पैदा कई वई आहे। रियासत पाकिस्तान हे मुल्क जंहिं तरीक़े सां सिंध जे ख़िलाफ़ नवनि तरीक़नि सां नयुनि साज़िशुनि खे अॻियां आणे सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ साज़िशूं करे पियो, सिंध जा वसीला हुजनि या सिंध जे मथां सियासी जबर हुजे, सिंध जो तारीख़ी तशख़ुस जेको आहे उन जे ख़िलाफ़ भयानक के हरकतूं करणियूं हुजनि, इहे समूरियूं शयूं हिन रियासत या मुल्क जे पहिरें ॾींहं खां वठी सिंध सां रवा रखियूं वयूं आहिनि। हाणे ताज़ियूं जेके ख़बरूं अचनि थियूं त सिंध जे नंढनि वॾनि ॻोठनि ताईं, शहरनि ताईं बि धारी आबादी जेका आहे सा उते पहुचाई वई आहे। यानी रियासत, फ़ौज, ISI, रेंजर्स, सिंध जो वॾेरो, नस्ल परस्त गिरोह, बुनियाद परस्त क़ुवतूं, मौक़े परस्त जेके माण्हू ऐं फ़र्द ऐं गिरोह आहिनि इहे सभु हिकिड़े पेज ते आहिनि। यानी हिन मुल्क जा, रियासत जा कर्ता धर्ता यानी पंजाब साम्राज, पंजाबी इस्तमारियत, पंजाब जी जेका क़ुवत आहे, मुनज़म क़ुवत सा पंजाबी फ़ौज आहे, ऐं उन जी एजेंसी ISI, पोइ वरी ॿिए टे नंबर ते जागीरदार तबिको जेको मुकमल हिकिड़ो दलाल ऐं देशद्रोही तबिको आहे। सिंध में MQM पाकिस्तान जहिड़ी हिकिड़ी नस्ल परस्त ऐं फ़ाशिस्ट जेका तनज़ीम आहे, बुनियाद परस्त मज़हबी क़ुवतूं। इते मां छेद कंदुसि त हिकिड़ो सिंधी असांजो पंहिंजो मौलवी आहे। सिंध जो जेको मज़हबी माण्हू आहे उहो न त को घणो मज़हबी इंतिहा पसंदी जो शिकार आहे, न ई कंहिं क़िस्म जी टेररिज़म ऐं दहशतगर्दी जो शिकार आहे, पर रियासत जा मुक़ररु कयल उहे धारी आबादी वारा माण्हू जेके पंजाबी सेटलर या ॿिया जेके आहिनि सेटलर जेके सिंध में अची करे ISI जे यानी मर्ज़ी ऐं मंशा सां मदरसा खोले करे सिंध जे अंदरि हिकिड़ो मज़हबी बुनियाद परस्ती ऐं दहशतगर्दी जो माहौल ठाहीनि था, उहे बुनियाद परस्त क़ुवतूं यानी धारियो मुल्लो जेको सफ़ा सवली सिंधी में मां ॻाल्हायां। इन तरह मौक़े परस्त सियासी गिरोह, यानी मूं अॼु हिकिड़ी पोस्ट रखी, कंहिं दोस्त पश्तून को दोस्त आहे उन मूंखे हिकिड़ो टैग कयो वज़ीरिस्तान जे हवाले सां, त वज़ीरिस्तान में पश्तूननि सां छा थिए पियो इन क़िस्म जो। पोइ मूं हुन जे जवाब में लिखियोमांसि त बाबा पठाणनि खे, पश्तूननि खे क़ौमी आज़ादीअ जी जदोजहद ऐं तहरीक सिधे रीति हाणे शुरू करणी पवंदी। छाकाणि त मज़लूम बि हुजूं ऐं आज़ादी बि न घुरिजे। मुंहिंजो इहो जेको पठाणनि जो रवैयो आहे न पश्तून क़ौम जो,
त मज़लूम बि आहियूं पर आज़ादी बि न घुरिजे। पाकिस्तान में रही करे हक़ मुंहिंजो पाकिस्तान में रही करे हक़नि जी ॻाल्हि करणु ईअं आहे नफ़्सियाती तौर ते ॼणु पंहिंजे ग़ुलामीअ खे क़बूलु करणु। हिन गैर फितरी रियासत में हिन बदमाश रियासत में पंजाब सां गॾु जेको माण्हू इहो चाहे त बाबा असांखे पाकिस्तान में के हक़ मिलंदा ऐं हक़ वठणु था चाहियूं, मज़लूम बि आहियूं ऐं असांखे जेको आज़ादी न घुरिजे, माना इहा इन खां वॾो को भोग या तारीख़ में इन खां वॾी का ज़्यादती थी सघे थी पंहिंजो पाण सां। त मां चवां त असीं मज़लूम आहियूं, आज़ादी बि न घुरिजे। उहे क़ुवतूं सिंध में जेके सरगर्म आहिनि, नाम निहाद तरक़ी पसंदि या क़ौम परस्त या जेके बि माना उहे आहिनि, त इहे सभु हिकिड़े पेज ते आहिनि। केरु? पाकिस्तान बज़ाते ख़ुदि मज़लूम क़ौमुनि जे लाइ हिकिड़ो क़ैदखानो आहे, पर पंजाब साम्राज्य, उन जी आर्मी, उन जूं एजेंसियूं, जागीरदार दलाल तबिको सिंध मां, इन बलोचनि मां बि कुझु माण्हू आहिनि, पश्तूननि मां बि आहिनि, पर मां सिंध जे हुन ते अॼु फोकस थो कयां। त जागीरदार तबिको, नसल परस्त MQM पाकिस्तान जहिड़ी हिकिड़ी फाशिस्ट नसल परस्त तंज़ीम, मज़हबी बुनियाद परस्त ऐं मौक़े परस्त उहे क़ौम परस्त ऐं नाम निहाद तरक़ी पसंदि जेके मज़लूम बि चवनि था त आहियूं पर आज़ादी बि न घुरिजे। इहे सभु जेके आहिनि हिकिड़े पेज ते आहिनि जेके पंजाब खे, पंजाब जे जबर खे, पंजाब जो जेको असां सां जेको इस्तेहसाल थो करे पंजाब, उनखे हू माण्हू मज़बूत था कनि। हाणे अजीब अजीब ॾिसो न, माना हाणे सियासत मां त इन ते अचां थो त बुनियादी तौर ते रियासत छा कयो आहे, एॾी हिकिड़ी माना गुमराही पखेड़ी अथसि त क़ौमी तहरीक जा स्लोगन खसियो, क़ौमी तहरीक जो मक़सदु लापता कयो, मक़सदु जेको आहे सो उहो उन खां खसियो। उन खां पोइ समाज खे मुंतशिर कयो, इंतिशार जो शिकार बनाए ऐं सियासी तौर ते उन्हनि खे मुंतशिर कयो ऐं पोइ वॾे पैमाने ते हिकिड़ी गुमराही फैलायो। यानी मक़सदु गुम, समाज खे मुंतशिर कयो, इंतिशार जो शिकार बनायो ऐं ग़लति फ़हमियूं ऐं गुमराहियूं पैदा कयो, जीअं माण्हू सॼी क़ौम परेशान, मथे कया तॾहिं माण्हू वेही रहे त बाबा सही केरु आहे, ग़लति केरु आहे, छा पियो थिए, वॾेरनि जे पोयां लॻणो आहे या हे जेको आहे मुसलो खणी कंहिं मसीत जे पोयां डोड़णो आहे, नसल परस्तीअ जी जेका बाहि आहे उनखे कीअं जेको आहे सो झको करिणो आहे, कीअं ख़तमु करिणो आहे। मौक़े परस्त जेके क़ुवतूं घटीअ में शहर में जेको आहे सो वेठा जेको मुज़ाहिरा ऐं उहो कनि, उन्हनि खे कीअं फेस कजे। आख़िर असांखे करिणो छा आहे? क़ौम ऐं सिंध जो वजूद ऐं असांजे सिंधी क़ौम जो जेको वजूद आहे इहो ख़तरे में आहे, संगीन ख़तरे में आहे। मूंखे नंढनि नंढनि शहरनि मां हाणे जेके आहिनि से सिंध जा नौजवान राब्तो कनि था त साईं धारिया जेके आहिनि से असांजे नंढनि शहरनि ताईं पहुची विया आहिनि। डेमोग्राफी सिंध जी एॾी ख़तरनाक हिन में आहे जो कॾहिं कॾहिं त गुमान थिए थो त जेकॾहिं उहे अंग अखर वाक़ई बि रियल जेकॾहिं अचनि, ईअं न थिए त सिंधी क़ौम का अकिलियत में तब्दील त कान थी वई आहे, पर असांजो नाम निहाद बेज़मीर वॾेरो जेको सिंध असेंबलीअ में वेठो आहे, सिंध जी यानी जबरी तौर ते नुमाइंदगी सिंध जी वेठो करे, पंजाब जे हुशुनि जे करे, पंजाब जे तरफ़ां जेको मुसलत कयो आहे। हाणे सिंध जी डेमोग्राफी सभ खां वॾो सुवालु आहे। मां अॼु सिंधी माण्हुनि सां मां चवां थो त तव्हां पंहिंजा इहे डप कढी तव्हां छो नथा रुजू कयो क़ौमी तहरीक सां? सिंध जूं ॿाहिराड़ियूं जेसीं ताईं रुजू न कंदियूं, सिंध जो नौजवान जेसीं ताईं असां सां रुजू न कंदो, सिंध जो शहरी मिडिल क्लास जेसीं ताईं असां सां रुजू न कंदो, सिंध जा उस्ताद, सिंध जा वकील, सिंध जा सहाफ़ी सभु सम्झो था तव्हां यार, तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अचे थी त पाकिस्तान जे पंजोड़ में सिंध हिन वक़्तु उन अचे नहज ते पहुती आहे जो असांखे रुॻो तबाही ऐं बर्बादी थी नज़र अचे। डेमोग्राफी जी सूरत हाल इहा आहे, उते यानी ख़ुदि असांजी जेका शहरी जेका आबादी वेठी आहे MQM पाकिस्तान जे नाले में ॿिया, इहे बि मौक़े परस्ती था कनि भाॻा।
इन्हनि खे बि इहो आहे ॿियनि सूबनि जा माण्हू अचनि कराची में अचनि सिंध में अचे रहनि हेॾां जेको आहे सो म्यांमार मां जेकॾहिं रोहिंग्या आहिनि इहे बि अचनि ॿिया बि अचनि टियां बि अचनि जीअं असीं सिंधी क़ौम जेका धणी आहिनि वतन जा उन्हनि खे अक़िलियत में तब्दील करे विझूं।